सिंध हाई कोर्ट तरफा हिल पार्क में मुबीना गैर कानूनी अदावतन खिलाफ दरख्वास्त धुरन के नोटिस जारी कयो वियो आहे। जमात इस्लामी जे मोहम्मद फारूक इरफानुल्ला ऐं तैमूर अहमद जी ॾिनल दरख्वास्त ते ॿुधणी थी आहे। दरख्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो पियो त हिल पार्क में गैर कानूनी अदावतन ऐं कमर्शलाइज़ेशन ते पाबंदी लॻाई वञे। अवां खे ख़बर ॾियूं पिया सिंध हाई कोर्ट तरफा हिल पार्क में मुबीना गैर कानूनी अदावतन खिलाफ दरख्वास्त धुरन के नोटिस जारी कयो वियो आहे। तफ़सील मालूमाती सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर सिकंदर भुट्टो खां। जी सिकंदर, आगाह कजो। हाँ जी मारवी, सिंध हाई कोर्ट जी बारुकनी बेंच है हिल पार्क में मुबीना गैर कानूनी तामीरात खिलाफ सिंध हाई कोर्ट पारां दाख़िल दरखास्त धुरन के नोटिस जारी करे छॾिया आहिनि। सिंध हाई कोर्ट में जमायत इस्लामी सिंध असेंबली के मेंबर मोहम्मद फारूक UC2 जे चेयरमैन इरफानुल्ला वाला ऐं सिटी काउंसिल के मेंबर तैमूर अहमद पारां हिल पार्क में मुबीना गैर कानूनी तामीरात ऐं कमर्शलाइज़ेशन खिलाफ दाख़िल दरखास्त ते ॿुधणी थी आहे। अदालत कराची जे मेयर KMC म्यूनिसिपल कमिश्नर ऐं ॿियनि वास्तेदार धुरनि खे नोटिस जारी कंदे 17 जुलाई ताईं जवाब तलब करे वरितो आहे। दरखास्त गुज़ार जे वकील मोहम्मद उस्मान फारूक एडवोकेट अदालत के ॿुधायो त अदालती हिदायतन मूजिब तरमीम थियल टाइटल जमा कराई वई आहे। हिन वकील वधीक मौक़िफ़ अख्तियार कंदे चयो त हिल पार्क शहर जो आख़िरी वॾो सायो मैदान ऐं अवामी तफ़रीह महाग आहे, जंहिंखे सुप्रीम कोर्ट जे केतिरनि ई फ़ैसिलनि तहत कानूनी तहफ़ुज़ हासिल आहे। वकील उस्मान फारूक जो वधीक अदालत में इहो चवणु हो त KMC जी लैंड डिपार्टमेंट अप्रैल 2026 में 2 NOCयूं जारी कयूं, जन जे बुनियाद ते हिल पार्क अंदर एक प्लाट ते तमीराती कम जी इजाज़त ॾिनी वई। वकील वधीक अदालत के ॿुधायो त पार्क जी एक बे हिस्से में एक खानगी इदारे पारां स्पोर्ट्स अरीना पुड़ हलाई पई वञे। दरखास्त गुज़ार जे वकील उस्मान फारूक अदालत में दलील ॾींदे चयो त अवामी पार्क ऐं खुलियल जायूं अवाम जी अमानत आहिनि ऐं उन्हनि तफ़रीगाहनि खे निजी या तिजारती मक़सदनि लाइ इस्तेमालु नथो करे सघिजे। हिन वकील अदालत खां इस्तदा कई त KMC जी लैंड डिपार्टमेंट पारां जारी कयल NOCs जेके आहिनि त उहे रद्द कयूं वञनि ऐं हिल पार्क में गैर कानूनी तमीरात ऐं कमर्शलाइज़ ते पाबंदी लॻाई वञे ऐं तमीर थियल अदावतनि खे ड्राहे ज़मीन के असुल हालत में बहाल कयो वञे। अदालत दरखास्त गुज़ार जी दरखास्त ॿुधण जोगी करार ॾींदे धुरिन के 17 जुलाई ताईं जवाब तलबी लाइ नोटिस जारी करे छॾिया आहिनि। जी मारवी, महिरबानी अवां जी सिकंदर, आगाह करण लाइ।